ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ दावत इस्लामी घारो जो इंचार्ज रसूल बख्श सुमरो अतारी घारो प्रेस क्लब पहुतो ऐं ठटे में थींदड़ इज्तिमा जी दावत ॾिनी। उन मौक़े ते घारो प्रेस क्लब जो सदर मुख़्तियार लाचारी, जनरल सेक्रेटरी शफ़ीक चांडियो, GM जोखियो ज़ुहैब शेख ऐं मिनहाज कुरैशी पिणु मौजूदु हुआ। औलियान जी सरज़मीन ठटे शरीफ़ में दावत इस्लामी जे औलियान जे अज़ीमुशान इज्तिमा 28 नवंबर 2024 बरोज़ ख़मीस जुमे जी राति बाद इशा जी निमात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड कराची ठटे रोड ते, जंहिंमें बयान थींदो हज़रत मौलाना अलहाज मोहम्मद शहीद अतारी सलमा अलबारी निगरान दावत इस्लामी पाकिस्तान। इहो प्रोग्राम मदनी चैनल ते पिणु लाइव नशर कयो वेंदो, जेके इस्लामी भाउर ऐं भेनरूं घर वेठे बि ॾिसी सघंदा। तमामु आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुज़ारिश आहे त नूरानी महफ़िल में शिरकत करे वधि खां वधि सवाब हासिल कंदा।